नाज़िन वफ़ाक़ी हुकूमत करप्शन केसनि खे मुंहुं ॾींदड़ जवाबदारनि जूं जेलनि में मौजू ख़त्म करण जो फ़ैसिलो करे छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त 50 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन जे केसनि खे मुंहुं ॾींदड़नि खे सी क्लास सहूलतूं मिलंदियूं। बेनामी मिल्कियतुनि वारे कानून में तरमीम करे रहिया आहियूं। लीगल एंड जस्टिस अथॉरिटी ऑर्डिनेंस बि आंदो वेंदो। इस्लामाबाद में सुध समाव वारे सलाहकार फिरदौस आशिक़ेवाण सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम करप्शन केसनि समेत मुख़्तलिफ़ कानून में तब्दीलियुनि बाबति ख़ाको पेश कयो। फ़ारूक नसीम जो चवणु हो त करप्शन केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे सहूलतूं मिलण जो चयो वञे थो। हाणे 50 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन जे केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे सी क्लास मिलंदो। हुन वधीक चयो त बेनामी मिल्कियतुनि वारे मामले ते कानून में तरमीम करे रहिया आहियूं। विसल ब्लीवर कानून के बेनामी मिल्कियतुनि बाबति कानून सां ॻंढियो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत जल्द लीगल एंड जस्टिस अथॉरिटी ऑर्डिनेंस बि आणींदी, जंहिं तहत वकीलनि या रिटायर्ड जजिस जो पैनल जोड़े शाहिदियुनि जी रिकॉर्डिंग कई वेंदी। सदस्य चवणु हो त परॾे में तरसियल पाकिस्तानियुनि जा मसइला हल करण समेत उन्हनि जी मिल्कियतुनि बाबति कानून साज़ी पिणु करे रहिया आहियूं। औरतुनि खे मिल्कियतुनि मां जाइज़ हिसो ॾियारण लाइ बि कानून आणियूं पिया। हुन चयो त दीवाने केसनि खे 1.5 खां 2 सालनि में मुकमल कयो वेंदो। इन्हनि केसनि जे मुदे खे घटाए 1.5 साल ताईं करे रहिया आहियूं। मामूली फ़ौजदारी केस में मुलवस माण्हुनि जी मदद लाइ पिणु क़दम खयां पिया वञनि। फ़ारूक नसीम चयो त पुलिस जे कानून में सुधारनि जी सख़्त ज़रूरत आहे। सूबनि खे कानून में बहितरी आणण लाइ क़दम खणणु घुरिजनि। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त सस्तो ऐं तकिड़ो इंसाफ़ इमरान ख़ान जो विजन आहे। कानून साज़ी लाइ वज़ीर आज़म खां हिदायतूं मिलंदियूं रहनि थियूं। इन बाबति समूरनि स्टेक होल्डर्स सां ॻाल्हियूं पिणु थी चुकियूं आहिनि। कानून साज़ी में पंजाब ऐं KPK हुकूमतूं असां सां गॾु आहिनि। हिकु सवाल जे जवाब में कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो त कंहिं बि आइनी तरमीम लाइ असां वटि नंबर पूरा न आहिनि।